नाज़रीन, शिकारपुर में भी कोरोना वायरस के शिकस्त सजण लाइ लॉकडाउन बरक़रार है। वधिक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ जो रिपोर्टर अतीक धुकड़। जी अतीक। हाँ जी बिल्कुल, शिकारपुर में भी लॉकडाउन जे हवाले सां 39 लिहाड़ो वो बरक़रार है। जैसे त शहर के मेन रोड रस्तनि ते माण्हुनि जी आमद रफ़्त है जारी है। मुख़्तलिफ़ पाड़ा आहिनि उते माण्हुनि जा हुजूम लॻल आहिनि। ऐं शहर जो मेन बाज़ार आहिनि, ढक बाज़ार, चूड़ी का बाज़ार, रेशम बाज़ार या ॿियूं बाज़ारूं आहिनि उहे वीरानी जो ॾेखारे रहियूं आहिनि। ऐं उते पुलिस एहलकारनि पारां खारा तारूं लगाए करे रस्ता आहिनि उहे सील कया विया आहिनि। शहर की सब्ज़ी मंडी है, करियाना स्टोर, मेडिकल स्टोर, खीरे दुकान आहिनि उहे खुलियल आहिनि। उहे शाम जो 5 बजे ताईं उहे बंदि कराया था वञनि। ऐं शिकारपुर में पुलिस एहलकारनि पारां शाम जो तक़रीबन 5 बजे के बाद लॉकडाउन जीअं माना सख़्ती अचे थी उन वक़्तु ई शहर में मुख़्तलिफ़ रोड रस्तनि ते भई चेकिंग करे स्नैप चेकिंग करे ऐं गश्त करे रहिया आहिनि। शहर के मुख़्तलिफ़ रोड रस्ता आहिनि, शहर जा दाख़िली रस्ता आहिनि, मेन रस्ता आहिनि, रुस्तम रोड हुजे या स्टोरगंज सिविधर इलाइक़ो सर्कुलर रोड है उते चेकिंग कई पे वञे। उते पुलिस एहलकार पारां मुक़रर थियल आहिनि। ऐं शहर में हिन वक़्तु रश लॻल आहे, अलावारा चौको, लखीदर, हाथीदर, स्टोरगंज ऐं ॿिया इलाइक़ा आहिनि उते माण्हुनि जा हुजूम लॻल आहिनि। उते एहलकार त मुक़रर थियल आहिनि, उन्हनि पारां आम शहरी आहिनि उन्हनि खे न घरनि में वेहण जूं हिदायतूं न पिया कयूं वञनि ऐं न ई उन्हनि खे घरनि ॾांहुं वञण लाइ को मोकिलियो पियो वञे। लॉकडाउन के हवाले से हेॾो सारो ख़दशो ॿुधायो पियो वञे। ऐं शिकारपुर में ॾींहों ॾींहुं कोरोना वायरस के हवाले से उन्हनि में केसनि में इज़ाफ़ो थींदो थो वञे, वाधि थींदी थी वञे। पर शिकारपुर ज़िले इंतज़ामिया या सेहत खाते के अमलदारनि हिन वक़्त ताईं को तहरुक न वरितो ऐं पुलिस पारां न ई माण्हुनि खे घरनि में वेहण जूं हिदायतूं कयूं पियूं वञनि। जी।